नौशर फिरोज़ का ख़बर शामिल कयूं पिया मंसूर मलक जे रिपोर्ट मुताबिक़ नौशर फिरोज़ जी तारीख़ में पहिरियों भेरो मादीअ जी बीमारियुनि जा मसइला हल करण लाइ मायदा मेडिकल सेंटर नौशर फिरोज़ में एंडोस्कोपी ऐं कोलोनोस्कोपी जो इफ्तिताह कयो वियो। इफ्तिताह साहिती परगि॒णे जे मशहूर समाजी ख़िदमतगार सर्जन डॉक्टर मोहम्मद परेल ट्रगड़ कयो, जड॒हिं त मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर शाकिर हुसैन कीरियो, सर्जन डॉक्टर सारंग ट्रगड़, डॉक्टर असद कोरेजो, डॉक्टर ज़फरुल्लाह फुल, डॉक्टर अली बख्श राजपर ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौक़े ते सीनियर सर्जन डॉक्टर परेल ट्रगड़ चयो त एंडोस्कोपी ऐं कोलोनोस्कोपी जहिड़ी सहूलियत सिर्फ़ वॾनि शहरनि में माण्हुनि खे हासिल आहे। बाक़ी सिंध जे ॿाहिराणियुनि में अहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि, जंहिं करे ग़रीब मरीज़नि खे परेशान थियणो पवे थो। हाणे नौशर फिरोज़ जे माण्हुनि खे इहा सहूलियत मुहैया कई वई आहे, जंहिं सां मादे जे मर्ज़ माण्हुनि खे तमामु घणो फ़ाइदो पवंदो।